हाणे आख़िर में ऐं हुर तारीख़ जे उन्हनि टिनि अहम औरतुनि जे गाज़ियाणी जे किरदारनि जी ॻाल्हि कंदुसि, जिन में ख़ासि तौर ते हीअ त जेके पहिरीं पाण ॻाल्हियूं कयूं त लोढ़ा, जेल, तकलीफ़ूं, सख़्तियूं, इहे सभु शयूं जिन में हुर औरतुनि पंहिंजो किरदारु निभायो। पर हुर गाज़ियुनि सां गॾु हथियारबंद जदोजहद में जिन हथियार खणी पंहिंजे कांध सां, पंहिंजे मुड़ुस सां, पंहिंजे गाज़ियुनि सां हम रिकाब थी जेका जंग विड़ी आहे, उन्हनि में टिनि किरदारनि खे विसारे नथो सघिजे। उन में हिकिड़ी रहीम हिंगोरे जी घरवारी माई भागी हिंगोरी, ॿियो जेको वॾो किरदारु आहे उहो माई ग़ुलाम फ़ातिमा उर्फ़ माई किरड़ी सात कीरियो, ऐं टियों जेको किरदारु आहे उहो लाड़पट जी माई सभाई लेगारी जो मिले थो। बहरहाल अञा रिसर्च जी ज़रूरत आहे। हीअ जेके ॿ मेन टॉपिक आहिनि जंहिंमें माई भागी जो किरदारु आहे रहीम हिंगोरे जी घरवारी जो, उन ते निस्बतन कमु थियल आहे। ख़ासि तौर ते उन जो जेको इंटरव्यूज़ मुख़्तलिफ़ चैनलनि ते हलिया आहिनि। पर जेको पहिरियों उन जो जेको आहे सो कवच मैगज़ीन में इंटरव्यू कयो हो त उहो असांजो सांगड़ जो जेको सहाफ़ी हो, हुनखे जस आहे, शाबस आहे, उहो इसहाक मंगरी हुयो। सो इसहाक मंगरी उहो तमामु भरपूर नमूने सां उन ते लिखियो आहे ऐं उनजो कालम तमामु वॾो आहे। पर मुख़्तसर तौर ते जीअं जेको चवण जो मक़सदु आहे त माई भागी हिंगोरी हुर तहरीक जे हवाले सां ॿिया बि तमामु घणा जानदार किरदार आहिनि। सभई अॻुवाणा जेके गाज़ी टोलनि जा अॻुवाण हुआ, उन्हनि खे अलॻि अलॻि पंहिंजे नमूने सां बयानु कबो। पर रहीम हिंगोरे जो नालो बि हिकिड़ो तमामु वॾो आहे, जेको उनजो पहिरियों दौरु आहे पाकिस्तान ठहण खां पहिरीं, उहो तमामु घणो हुनजो अहम आहे। हुर जेको रहीम हिंगोरो हो सो मखीअ जो बादशाह सॾिबो हो, मखीअ जो महमीर सॾिबो हो। त उनजी जेका माई भागी आहे त उन पंहिंजे मर्द सां, पंहिंजी कांध सां निभायो ऐं मखीअ में अछड़े थर ताईं हीउ सॼो बि जेको हीउ इलाइक़ो आहे, उन में जेके अंग्रेज़ सरकार सां, मिलिट्री सां जेके मुक़ाबिला थिया, उन्हनि घणनि मुक़ाबलनि में हीअ माई पंहिंजे मुड़ुस सां गॾु उठ ते सवार हूंदी हुई। अछड़ो थर हुजे, सांघड़ हुजे, ऐं जेको बि इलाइक़ो आहे। ऐं रहीम हिंगोरे जा तमामु घणा मुक़ाबिला थिया, मिलिट्री सां बि तमामु घणा थिया। ऐं कुझु चई सघिजे थो त थोरो अनफॉर्चुनेटली काफ़ी कुझु अहिड़ियूं शयूं थियूं जिन में थोरो एक्स्ट्रा मर्डर्स बि थिया। पर इहे ज़ाहिर आहे तहरीकुनि में सभु हिकिड़ा उन्हनि शयुनि जा हिसा थियनि था, उहो उन्हनि खे बि पंहिंजे पंहिंजे नमूने सां थोरो छंडे छाणे पेश करे सघिजे थो। पर हुर हिस्ट्री में रहीम हिंगोरो हिकिड़ो तमामु वॾो बहादुर हो ऐं उनजी जेका माई भागी घरवारी हुई, उन हुन सां पंहिंजो साथ तमामु घणो निभायो। ऐं चवंदा त हू जेका आहे ख़ासि तौर ते हथियार हलाइण जी माहिर हुई। हू जेको हुनजो मुड़ुसु आहे उहो त अॻे ई जेको आहे सो इन ॻाल्हि में वधीक सुगंध हो, ज़ोर हो। पर हिन जो जेको नालो आहे उहो बि तमामु घणो अहम आहे। हिकिड़ो त हाणे हिन जो कंट्रीब्यूशन जेको आहे सो पाकिस्तान जे ठहण खां पहिरीं उहो त तमामु वॾो पॉज़िटिव आहे ऐं काफ़ी शयूं उन जूं जेके बहितर हुयूं। कुझु ज़ाहिर आहे एॾो वॾो जेके शयूं थियनि थियूं त प्लस माइनस कुझु थियनि थियूं। पर माई जेका भागी आहे उन पंहिंजे मुड़ुस सां निभायो, पंहिंजे वतन सां निभायो ऐं पंहिंजी हुर गाज़ियुनि सां निभायो ऐं हिकिड़ो पंहिंजो तमामु वॾो किरदारु पेश कयो। पर पोइ बाद में हुर रहीम फ़क़ीर जेको आहे उहो पंहिंजे वक़्त जे हवाले सां हिकिड़ा गाज़ी जेके हुआ उहे पेश पिया हुआ। फ़क़ीर साहिबु शायदि उन वक़्तु पेश न थी सघियो हो। त इन खां पोइ जेको पाकिस्तान ठहण खां पोइ वारो पीरियड आहे, ऐं उन पीरियड में उहो जेको हैदराबाद सेंट्रल जेल में उनखे फांसी अची वई। ऐं उन जेको फांसी आहे त उनखे बि पंहिंजे जेके लेखकनि ॾाढो रूमानवी अंदाज़ में लिखियो आहे ऐं उनजो किरदारु हिकिड़ो तमामु वॾो आहे। उनखे अलॻि नमूने सां रिसर्च जे हवाले सां उन ते ॻाल्हाए सघिजे थो ऐं कुझु करे सघिजे थो। पर चवण जो मक़सदु, पर हीअ माई तमामु घणी हिमत वारी हुई जंहिं पंहिंजो पाण निभायो। ऐं ईअं माई किरड़ी जेका कीरियो आहे,
उन माई किरड़ी जंहिंजो नालो ग़ुलाम फ़ातिमा हो, उन 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 जे इंटरव्यू जो बि इक़्तबास थोरो जेकॾहिं ॾिसिजे, जेको इसाक़ मंगरी लिखियो आहे ऐं उहो छपियल बि आहे। हुर तहरीक जे गाज़ियाणीअ जूं ॻाल्हियूं जंहिं ते अंग्रेज़ सरकार जी मिलिट्री जे माण्हुनि समेत 50 खूननि जो इल्ज़ाम हुयो। माण्हू पाण वेड़ा कोई पंहिंजे भाउ मोहम्मद इस्माइल चीरियो ऐं ॿिया उन जा तक़रीबन 5 खां 7 जेके टोले में माण्हू शामिल हुआ, उन जी पंहिंजी फैमिली जा ई हुआ ऐं मखीअ ऐं मुराण में मखीअ में उनजो ख़ासि थाक हो ऐं बाद में पोइ इसां घड़ी ओसे पासे में किथे अची रही कई। पर चवण जो मक़सदु हिन जो हिकिड़ो तमामु वॾो जानदार इंटरव्यू आहे जंहिंखे माण्हू पढ़ी सघे थो, सम्झी सघे थो, अॻिते ॻाल्हि खे वधाए सघे थो ऐं साईं इसाक़ मंगरी जेको आहे उनखे तमामु सुठे नमूने सां पेश कयो आहे। कुझु उनजो जेके आहिनि ख़ासि ॻाल्हियूं त लैम्ब्रिक चयो, पीर साहिबु अव्हां खे धाड़नि हणण लाइ चयो आहे छा? मूं चयोमांसि हुन असांखे तस्बीहूं ऐं ज़िक्र जी फज़ीलत ॾिनी आहे, ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र। ऐं सही ॻाल्हि आहे त उन वक़्तु हीअ जेके हुर हुआ, जेके फ़क़ीर हुआ, इन्हनि जी जेका ला इलाहा इल्लल्लाह जी जेका तवार आहे इहा तमामु घणी हुई। हर ॾुखे वक़्त में उन्हनि ज़िक्र खे पंहिंजो वसीलो बणायो। तहजद गुज़ार बंदा हुआ, वॾी हिमत वारा, तस्बीहूं बि उन्हनि लायूं। पर ख़ासि तौर ते जॾहिं जंग जो मौक़ो आयो त हुननि पंहिंजी जंग विड़ी ॾेखारी। अंग्रेज़ राज ख़िलाफ़ु आज़ादी जंग में 4 साल हुर गाज़ियुनि सां गॾु विढ़ंदड़ ऐं अंग्रेज़ जे दौर में 3 साल जेल काटींदड़ सिंध बहादुर औरत माई ग़ुलाम फ़ातिमा उर्फ़ माई किरड़ी। बहरहाल काफ़ी शयूं हिन इंटरव्यू में इसाक़ मंगरी साहिबु पंहिंजी लिखियूं आहिनि, सो उन्हनि खे पढ़णु ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। उनखे शयुनि खे अॻिते वधाइबो ऐं हिन फ़क़ीरानी जेको इंटरव्यू आहे उहो तवील इंटरव्यू आहे ऐं इन्हनि ते बाक़ाइदे वधीक रिसर्च जी ज़रूरत आहे ऐं जॾहिं रिसर्च वधीक थींदी त इहे शयूं अयां थींदियूं, अॻिते ईंदियूं। ही कादिर सियाल झोॾाई जेको झोॾे वारे पासे खां असांजो दोस्त आहे, उन माई सभाई जेका लिगारी आहे उन ते पंहिंजो मज़मून लिखियो। माई सभाई लिगारी सिंध जी हिकु बहादुर औरत थी गुज़री आहे जंहिं मर्दनि जो वेस करे कुल्हे ते बंदूक रखी हिन धरती जी आज़ादी ख़ातिर पंहिंजे मुर्शिद शहीद सूर्य बादशाह जे हुकुम ते अंग्रेज़ सरकार जे फोर्सिस ऐं मिलिट्री ख़िलाफ़ु माना जंग जोटी, जंहिंजे करे हिन जी ॻणप सिंध जे हिकु वतन दोस्त किरदार तौरु करे सघिजे थी। संस बहादुरी ऐं किरदार ते अञा घणी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे जेका अॻिते ईंदी। हीअ माई सभाई 1901 धारे पुराण नदी जे पटनि ते लाड़ पट भरिसां ॻोठ पलियो लिगारीअ में हासिल फ़क़ीर लिगारी जे घर में पैदा थी। हिन औरत जी शादी पंहिंजे घराणे में हुर तहरीक जे मशहूरु हुर गाज़ी चनेसर फ़क़ीर लगारी सां थी सन 1920 धारे। सन 1930 में हज़रत सूरी बादशाह ते केस थिया, सभु ॻाल्हि थी, उन्हनि शयुनि खे अॻिते ॾिठो वेंदो। पर हीअ माई 1937-38 खां पोइ जेका हुर गाज़ियुनि जेके पंहिंजा टोला ठाहिया उन में हीअ घणंग बंगले ते बि आई ऐं गाज़ी तहरीक जो हिसो पढ़ी। फ़क़ीर चनेसर लिगारी ऐं ॿिया जेके ख़ासि तौर ते लाड़पट जा जेके फ़क़ीर हुआ उहे हिन में सरगर्म हुआ। हीअ फ़क़ीरानी माई सभाई हुर गाज़ियुनि जी ख़िदमत बि कंदी हुई, उन लाइ खाद खुराक ऐं हथियारनि जी सिखलाई जो बंदोबस्तु बि कंदी हुई ऐं हुर गाज़ियुनि जी ख़ुफ़िया गॾिजाणियुनि में बि शरीक थींदी हुई। माना हुर टोला जिते रहनि था, आबाद थियनि था, मुख़्तलिफ़ हू जेके आहिनि सो वेस ढके उन्हनि गाज़ियुनि जूं ख़बरूं ॿियनि गाज़ियुनि ताईं पहुचाईंदी हुई। ख़ासि तौर ते हीअ माई भर्त जी बि कारीगर हुई। हिकिड़ी ॻाल्हि हिन लाइ मशहूरु आहे जेका दोस्तनि लिखी आहे त जॾहिं हज़रत सूरी बादशाह
1930 में रत्नागिरी जेल क़ैद में हुयो त हिन माई पंहिंजे इज़हार जे ख़ातिर पंहिंजी मुर्शिद जे लाइ हितां चिटी रिली ऐं ॿियूं सकाफ़ती ऐं कल्चरल शयूं ठाहे ओॾे मोकिलियूं जेके ख़लीफ़े अहमद लिगारी जे मार्फत हज़रत सूरी बादशाह जिन खे पेश कयूं वयूं। पुराणा नदी के किनारनि सां घाटा वण हूंदा हुआ। हुर तारीख़ दौरान काफ़ी हुरगाज़ी लाड़पट में सरगर्म हुआ। सन 1941 में एक वाक़े में जुडे शहर भरिसां पुराण किनारे अंग्रेज़ मिलिट्री जे अमलदारनि जो घेरो थियो ऐं उन घेरे इहो जेको घेरो आहे ॻोठ करम खान लिगारी उन में थियो ऐं उन में जेके ही हुर हुआ ख़ासि तौर ते जेका चनेसर फ़कीर लिगारी उन जे टोलो ऐं माई सियाणी उन्हनि अंग्रेज़ सरकार जी मिलिट्री सां दू बदू हिमत सां मुक़ाबिलो कयो ऐं अंग्रेज़ जी फ़ौज खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो। बहरहाल ही दोस्त इन खां सवाइ वरी ॿियो जेको मुक़ाबिलो आहे उहो ॻोठ यार मोहम्मद सियाल में थियो जिते ॿुढो फ़क़ीर ऐं ॿिया जेके फ़क़ीर हुआ उन्हनि जो जेको ॻोठ आहे उनखे अंग्रेज़ सरकार जी मिलिट्री साड़े तबाह करे छॾियो। जानवर अनाज ऐं ॿियो जेको बि शयूं शिकिलियूं हुयूं क़ीमती शयूं ऐं तबाह ऐं बर्बाद थी वियूं। पर बहरहाल हीअ चनेसर फ़क़ीर जी घरवारी माई जेका सियाणी आहे उन जे किरदार खे विसारे नथो सघिजे। संस जेका न्याड़ी ही जन्नत लिगारी इन समेत आख़िर में जॾहिं हिन जो वालिद जन हिन जो मुड़ुसु गिरफ़्तार थियो त हीअ माई बि गिरफ़्तार थी ऐं पोइ सेंट्रल जेल हैदराबाद में खेसि सज़ा आई। उन सज़ा काटण खां पोइ हीअ माई मुख़्तलिफ़ लोढ़नि जेलनि में हिननि पंहिंजो वक़्तु गुज़ारियो। इन खां सवाइ मुख़्तस तौर ते कुझु औरतुनि जा नाला जेके ॾियां वठी छॾियां त बहितर थींदो। ख़ासि तौर ते हुर तहरीक जा जेके गाज़ी ऐं बहादुर औरतूं आहिनि ॻोठ मोहम्मद हयात कीरियो लॻ शदादपुर जिन जो मूं पोएं साल इंटरव्यू बि कयो हुयो। उहे काफ़ी औरतूं हुयूं वीचारियूं जेके गिरफ़्तार बि थियूं ऐं उन्हनि मां हिकिड़ी माई हुई या चंद माई हुयूं जेके कराची खां पोइ हैदराबाद खां पोइ कराची जे सेंट्रल जेल ताईं बि क़ैद रहियूं। माना सिंध जे लोड़नि में जेलनि में तकलीफ़ुनि में सखरा हैदराबाद वाए सिंध जे नंढनि वॾनि जेलनि में त रहियूं। पर ख़ासि तौर ते इन्हनि मां काफ़ी औरतूं कराची ताईं बि पहुतियूं जिन में माई सारा कीरियो धीउ ख़ैर मोहम्मद कीरियो, माई सेहत ख़ातून कीरियो उमिरि 80 साल जेका ही हयाती वेठी आहे, माई भाउन कीरियो उमिरि 82 साल जेका पोएं साल ताईं हयाती हुई, माई मिठण कीरियो उमिरि 83 साल, देह गंगो ही ख़लीफ़े मोहम्मद यूसुफ फ़क़ीर जी संगत जा फ़क़ीरनि जमा जान। ऐं इन खां सवाइ हिननि जा जेके माण्हू बुज़ुर्ग जेके आहे उते गिरफ़्तार हुआ उन्हनि में अहमद फ़क़ीर कीरियो, हासिल फ़क़ीर कीरियो, धिंगाणो फ़क़ीर कीरियो, भूरो फ़क़ीर कीरियो जिन मां धिंगाणो फ़क़ीर खां सवाइ अहमद फ़क़ीर कीरियो जेको आहे उनखे सेंट्रल जेल में फांसी अची वई ऐं जंहिं वक़्तु सेंट्रल जेल में फांसी आई उन वक़्तु ही हुरियाणियूं औरतूं उते क़ैद हुयूं। ॿियूं जेके रहियल औरतूं हुयूं इहे कराची जे सेंट्रल जेल में सज़ा काटे 5 साल जी सज़ा काटे जॾहिं पाकिस्तान क़ाइमु थियो त पोइ वापसि थियो। महिरबानी।